ॾिसो, सोशल मीडिया ते कॾहिं बि सीज़न्ड अर्नर न थियो। सीज़न्ड अर्नर माना मूंखे कीअं बि करे कहिड़े हाल में बि जेको मां प्रीवियस मंथ में गुज़िरियल महीने कमायो आहियां, महीने मां वधीक कमाया। इनखे सीज़न्ड अर्नर चइबो आहे। जे तव्हां इहो सोच रखी सोशल मीडिया ते एक्टिव थींदो न, त यकीन कयो तव्हांजे लाइ तबाही आहे। ज़हन में हिकु शइ रखो, यानी जॾहिं तव्हां निंड मां उथो था सुम्हण ताईं तव्हांखे अनेक आइडिया ईंदा आहिनि, मेनी आइडियाज़ इहे तव्हांखे ईंदा आहिनि। त पोइ उन आइडिया खे वीडियो में कन्वर्ट कयो। जे वीडियो में कन्वर्ट नथा करे सघो त उनखे टेक्स्ट कयो, यानी लिखो, या पंहिंजो पिक्चर कढी उन ते कैप्शन ॾियो। आइडियाज़ खे सोशल मीडिया ते ट्राई कयो। यकीन कयो हिकु आइडिया तव्हांखे अलाए किथे पहुचाए सघंदो आहे। सो इहा ॻाल्हि ज़हन में रखो, सीज़न टर्नर न थियो। जेको आइडिया तव्हांखे अचे, जेके आइडियाज़ मूंखे ईंदा आहिनि, उन खां भला आइडिया शायदि तव्हांखे ईंदा आहिनि, यकीनन ईंदा आहिनि। तव्हां मूंखां बहितर आहियो, 10 दफ़ा बहितर आहियो। इन शइ खे ट्राई कयो।